वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। चौधरी परवेज़ इलाही जी पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी जारी आहे। अदालत पहिरियों तहरीरी हुकुम जारी करे छॾियो। अदालत पारां डिप्टी स्पीकर खे ॿुधणी दौरान अदालत में मौजूद रहण जो हुकुम। अदालत पहिरियों तहरीरी हुकुम जारी कंदे चयो आहे त ॻाल्हि तशरीह न पर सही अंदाज में समझण जी आहे। सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री में दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में जस्टिस एजाजुल हसन ऐं जस्टिस मुनीब ते ॿधल टे रुकनी बेंच करे रही आहे। एक भेरो ॿी हवां खे आगाह कंदा हलूं। चौधरी परवेज़ इलाही जी पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी जारी आहे। अदालत पहिरियों तहरीरी हुकुम जारी करे छॾियो। अदालत पारां डिप्टी स्पीकर खे ॿुधणीअ दौरान अदालत में मौजूद रहण जो हुकुम ॾिनो वियो। अदालत पहिरियों तहरीरी हुकुम जारी कंदे चयो आहे त ॻाल्हि तशरीह न पर सही अंदाज में समझण जी आहे। सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री में दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में जस्टिस एजाजुल हसन जी ऐं जस्टिस मुनीब ते ॿधल टे रुकनी बेंच करे रही आहे। आगाह कई पिया। चौधरी परवेज़ इलाही जी पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी जारी आहे। इन ई हवाले सां इस्लामाबाद खां धरती टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण लाइन ते मौजूद आहे। जी नसीर, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी जी बिल्कुल। हिन वक्त लाहौर सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री जी बेंच में जेके केस जी ॿुधणी जेको आहे सो शुरू थी चुकी आहे ऐं जेकी सुबुह पंजाब जे वॾे वज़ीर जे चूंड जे दौरान जेकी स्पीकर तरफ़ां रोलिंग ॾिनी वई हुई, उन रोलिंग ख़िलाफ़ परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे केस जी ॿुधणी शुरू थी वई आहे। पर अदालती कमरे में माण्हुनि जी रश ऐं माण्हुनि जो हुजूम ऐं समूरनि पार्टियुनि जा कारकुन जेको आहे सो अदालत जे अंदरि पहुचण खां पोइ जेको आहे उते रश माण्हुनि जो हुजूम वधी वियो ऐं माण्हू हिक ॿिए खे जेको आहे सो धिका ॾेई रहिया हुआ। जंहिं बैदि जेको आहे सो चीफ जस्टिस तरफ़ां इन ॻाल्हि जो फ़ैसिलो कयो वियो आहे त जेकी केस जी जेकी ॿुधणी आहे उहा हाणे लॻे थो त जेको आहे सो कंहिं भई बंदि कमरे में कई वेंदी ऐं उन खां पोइ जेको आहे सो केस जी ॿुधणी शुरू जेको आहे सो कई वेंदी। हिन वक़्तु जेको आहे सो चीफ जस्टिस तरफ़ां जेको आहे सो इहे हिदायतूं ऐं इहो फ़ैसिलो करण खां पोइ जेके माण्हू अदालती कमरे में पहुची चुका हुआ या हाल जेको भरिजी वियो उन्हनि समूरनि खे जेको आहे सो ॿाहिरि कढण जा हुकुमनामा जारी कया विया आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि खे ॿाहिरि कढी हिकु ॿिए कमरे में जेको आहे सो इहो फ़ैसिलो कयो आहे त उन्हनि खे जेको आहे सो वीडियो लिंक ज़रिए केस जी ॿुधणी ॿुधाई वेंदी। जॾहिं त चीफ जस्टिस तरफ़ां जेकी टे रुकनी बेंच अॼु जेकी केस जो ॿुधणी करे रही आहे उनजो इहो फ़ैसिलो कयो आहे त कंहिं बंदि कमरे में। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।